मीर नादिर खे अपील थी कयां तव्हांजे फ़ैसिले मुताबिक़ असां तव्हां कल्ह हुननि सां ॻाल्हायो आहे अॼु असां ते हुननि तशदुद कयो आहे तशदुद हींअर बर्दाश्त कोन थो थिए ऐं हार्ट पेशेंट आहे केॾी महिल बि मूंखे पाण मां इहो ख़ौफ़ आहे त मां मरी वेंदमि पंहिंजे बच्चनि जे सदके मुंहिंजे बच्चनि ते राम खाई मुंहिंजे बच्चनि जी मदद करियो अलाह जो नालो ते मीर नादिर साहब तूं असांजो बाबो आहे तूं असांजो अबो आहे असां तोखे अपील था कयूं त मुंहिंजे अलाह जे नाले ते हिननि ज़ालिमनि मां जान छॾायो सरकार वहीद रामिस मथे चढ़ी आया आहिनि जो बाबा साईं बीमार आहे उनखे बि धकाणी घर मां कढी छॾियो अथनि असां केॾां वञूं कंहिंखे चऊं कंहिंखे दालियूं पूरी मंगसी बिरादरी खे अपील था करियूं जेके जेके मुंहिंजी वीडियो ॾिसनि उन्हनि खे अपील आहे कि उहे असांजी मदद कनि असां पंहिंजे हक़ वठण लाइ वेठा आहियूं अॻु में बि हिननि असांजो हक़ सभु विञाए छॾियो आहे असांखे घर मां कढी छॾियो अथनि असांखे धक आया अथनि मुंहिंजो बाबा बीमार आहे उनखे बि धक आया अथनि मुंहिंजी सभिनीनि खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे अस्सलाम वालेकुम नाज़रीन HRJD न्यूज़ में आहियां वज़ीर उंडड़ असां सां गॾु सकरंड सोनारा बाज़ार जी अमड़ असां वटि दाई आई आहे हिन चवण त मक्सी बिरादरी जा कुझु माण्हू जेको आहे सो मुंहिंजे घर वारे जी पंहिंजी ज़ाती जॻह आहे उन ते ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो करे ऐं मुंहिंजनि ॿारनि ते मूं ते तशदुद करे मूंखे घरां कढी छॾियो अथनि अचो त वधीक अमां खां पुछूं था छा मसइलो जी असां मक्सी बिरादरी मां आहियूं असां मक्सी आहियूं ऐं सकरंड मौला मां हितां ॻाल्हायूं पिया ऐं मुंहिंजो मुड़ुस जो नालो शबीर अहमद मक्सी आहे रोशन मक्सी जो नंढो भाउ आहे ऐं हुननि जा पुट असां ते तमामु घणो तशदुद कनि था मुंहिंजे बच्चनि खे हींअर अलाह जे तरफ़ां बरसाति पई आहे को असां कोन वसाई आहे मुंहिंजूं गटर लाइनूं टोड़े करे हुननि हींअर असां पाणी छित ते जमा थियो आहे मुंहिंजी न्याणी खे ॾाढो मारियो अथनि मुंहिंजी नुंहुं खे घर मां कढी छॾियो अथनि मुंहिंजी नंढड़ी पोटी आहे हींअर उहा किथे किथे रुलंदा हूंदा उहा मूंखे का ख़बर कान्हे मूंखे जीअं ख़बर पई आहे परमिशन जे ज़रिए ऐं हिते आई आहियां ऐं तव्हांखे मूं इल्तिजा कई आहे त हुकूमत असां हिते मां त रहंदी आहियां असगर कॉलोनी में उते थोरो किथे बाथरूम जो मसइलो आहे मुंहिंजो मुड़ुसु बीमार आहे हुनखे अस्थमा जो अटैक आहे उन जे करे जॻह कंहिंजे नाले आहे जंहिंमें तव्हां रहो था तव्हांजे नाला कया आहिनि हाजी यूसुफ मक्सी जी जॻह आहे ऐं शबीर जी घरवारी आहियां रोशन मक्सी मुंहिंजो ॾेर आहे हुन जा 7 पुट अथसि 7 ई पुट इहे चवनि था असांखे मारे कुटे तशदुद करे ऐं मूंखे घर मां कढण जूं धमकियूं हींअर बि चयो अथनि त असां सामान खणी अची था रखूं ऐं तव्हांखे कढी ॿाहिरि था कयूं मुंहिंजी धीउ खे ॿाह मां वठी ॾाकण खां हेठि लाहिण जी कोशिशि कई मुंहिंजी धीउ दाऊं करे अंदरि मोटी आई आहे मुंहिंजी नुंहुं खे घर मां कढी छॾियो अथनि हू नंढड़ी खणी हले काॾे वई आहे तव्हांजो घर वारो छा कंदो मुंहिंजो घर वारो कुझु बि कोन कंदो आहे हुनखे अस्थमा आहे हू हिकु बि कोन थो हली सघे बीमार आयो पियो आहे खट ते अच्छा माना जॻह तव्हांजे घर वारे जी पाए और हुननि जो पैसो आहे ॿिन्ही जो ॿई भाउरनि ॿिन्ही जा हिसा आहिनि हाणे जॻह हेठि मथे आहे हेठि मथे आहे ऐं मथे रहंदी आहियां उहो हेठि रहंदा आहिनि पर हुननि जो तशदुद ऐं ज़ुल्म जी इंतिहा उहो गारियूं जेॾीमहिल ॾींदा आहिनि त इंतिहा खां टिपी वेंदा आहिनि घणा महीना थी चया इन खे ई 1 अगस्त ते 3 साल थींदा जहिड़े में परे पोइ तव्हां कंहिं चङी खे चयो आहे कंहिं असां हुनखे शबीर मक्सी खे फ़ैसिले जो चयो हुन जे चवण ते हुननि फ़ैसिलो क़बूल न कयो असांखे चवनि था असां तव्हांखे ॾींदासीं 12 लख असां चयो न जेका हिन जी प्रॉपर्टी जी सेल थिए तव्हां असांखे पंहिंजो हक़ ॾेई असांजी जान छॾायो या तव्हां असांखे वठो या असांखे ॾियो हुननि चयो त न असां तव्हांखे ॾींदासीं कोन की तव्हां खां वठंदासीं तव्हां हिते वेठा हुजो ऐं पंहिंजूं लाइनूं ठारायो असां हिकु चकर गटर लाइन ठाराई आहे हिननि डामर विझी मुंहिंजूं लाइनूं बंदि करे छॾियूं आहिनि वरी ॿियो चकर मूं 30,000 ख़र्च करे वरी पोइ मूं लाइनूं ठारायूं पोइ बि मुंहिंजे लाइनूं हुनजो छा मक़सदु आहे लॾाइण था चाहिनि या कब्ज़ो करणु था चाहिनि छा हुननि जो मक़सदु इहो आहे त असां हिननि खे डिॼाए भॼाए छॾियूं असां हेठि मथे कब्ज़ो करे वेही रहूं छो जो असां हाजी यूसुफ जो औलाद असां आहियूं ऐं शबीर पुटु कोन अथसि ऐं मीर नादिर खे अपील थी कयां तव्हांजे फ़ैसिले मुताबिक़ असां तव्हां कल्ह हुननि सां ॻाल्हायो आहे अॼु असां ते हुननि तशदुद कयो आहे टोटल मंगसी बिरादरी खे मुंहिंजी अपील आहे जेको बि वॾो असांजो आहे उन्हनि खे असां चऊं था त असांजे अलाह जे नाले ते मदद कयो ऐं असांजो जेको हक़ आहे असांखे पंहिंजे हक़ खे ॾियण जी कोशिशि कयो ऐं असां तशदुद हींअर बर्दाश्त कोन थो थिए ऐं हार्ट पेशेंट आहे केॾी महिल बि मूंखे पाण मां इहो ख़ौफ़ आहे त मां मरी वेंदसि उन करे मुंहिंजे बच्चनि जे पंहिंजे बच्चनि जे सदके मुंहिंजे बच्चनि ते राम खाई मुंहिंजे बच्चनि जी मदद करियो अलाह जे नाले ते मदद कयो मुंहिंजा बच्चा हींअर किथे किथे रुलंदा हूंदा मूंखे का ख़बर कान्हे का ऐं मां इहे दाऊं कंहिंखे करे ॿुधाए मूं हिकु कंहिंखे चयो आहे पर मुंहिंजी दाह ते अॼु ताईं कंहिं बि अमल कोन कयो आहे अलाह जो नालो ते मीर नादिर साहब तूं असांजो बाबो
तूं असांजो अबो आहे, सभिनी सरदार सभिनी मंगसिन जो सरदार आहे। असां तोखे अपील था कयूं त मुंहिंजे अलाह जे नाले ते हिननि ज़ालिमनि मां जान छॾायो। असां हिननि जे ज़ुल्मनि जे करे पंहिंजी ज़िंदगी हलाइण ख़तमु करे छॾी आहे, असां पाण खे मायूस करे छॾियो आहे। मुंहिंजो घरवारो बीमार आहे, हुनखे हींअर इस्तमा जो अटैक आहे, कहिड़ी कंडीशन में आहे, हींअर बि ईंदे ईंदे हुनखे पेट रुगो पाणी पियो हले, उहो हिते पहुची कोन सघियो आहे। ऐं अकेली आई आहियां पंहिंजे पुट सां गॾु ई। अलाह जे नाले ते मुंहिंजी तव्हांजी तव्हां कुझु न कुझु रिप्लाई मूंखे ॾींदा, मां तमामु परेशान आहियां। असां पंहिंजे घर वेठा हुआसीं, सरकार वहीद रामिस मथे चढ़ी आया आहिनि। मुंहिंजो बाबा बीमार आहे, हुनखे अची धक आया अथनि ऐं असांजा अॻु में हिननि सभु लाइनूं टोड़ियूं आहिनि, लाइनूं बंदि हुयूं त उन्हनि जो बारिश हींअर थी आहे, पाणी आयो आहे, सभई मथे चढ़ी आया आहिनि, माइन समेत असांखे धक आया अथनि। अली शेर हिननि जो वॾो आहे जेको हिननि खे सभु सम्झाए थो, उहो टाउन कमेटी में आहे। ऐं महिरबानी करे असांजी तव्हां ॿुधी वञे, असांखे इलाही धक आया अथनि, हींअर असांखे घर मां कढी छॾियो अथनि। मुंहिंजो बाबा असांजी बीमार आहे, उनखे बि धक हणी घर मां कढी छॾियो अथनि। असां केॾांहुं वञूं, कंहिंखे चऊं, कंहिंखे दालियूं, सभई मथे चढ़ी अची असांखे धक हणी था वञनि, गार गंद एतिरो था कनि जहिड़ा मीर भर वेठल आहिनि। असां हिननि सां हिकु लफ़्ज़ कोन ॻाल्हायो, मूं वटि रिकॉर्डिंगूं आहिनि सरकार जूं, जिन मुंहिंजे ॿाहिरनि खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। अॼु त उन्हनि मुंहिंजे बाबा साईं खे बि धक हया आहिनि, मूं वटि रिकॉर्डिंगूं आहिनि सभिनी जो। रोशन जी आहे, रोशन मुंहिंजो चाचो आहे, उनजी रिकॉर्डिंग आहे, उन्हनि जी माई जी रिकॉर्डिंग आहे, जेके गारियूं ॾिनियूं अथनि। ऐं सभिनीनि जूं मूं वटि रिकॉर्डिंगूं आहिनि। सरकार जेके मुंहिंजे बाबा खे धमकियूं ॾिनियूं आहिनि, सरकार जूं बि आहिनि। सरकार फुड में आहे ऐं एॾी हुन करप्शन कई आहे, हाणे हुन वटि पैसो आहे करप्शन जो, जेको उन ते ई बावर आहे। हिनखे असां सभिनीनि खे अपील था कयूं, नेब खे अपील था करियूं, मीर साहिब खे अपील था करियूं, असांजी मदद कई वञे। कल्ह मीर नादिर वटि असांजा बाबा साईं विया हुआ, मीर साहिब खे असां अपील था कयूं, पूरी मंगसी बिरादरी खे अपील था करियूं, जेके जेके मुंहिंजी वीडियो ॾिसनि उन्हनि खे अपील आहे तूं असांजी मदद कनि। असां पंहिंजे हक़ वठण लाइ वेठा आहियूं, अॻु में बि हिननि असांजो हक़ सभु विञाए छॾियो आहे। हींअर बि हिननि जी आई आहे त असां छॾे वेंदासीं, असां कोन छॾे वेंदासीं। इहे असांजा रोज़ु रोज़ु विढ़नि था। मुंहिंजी अपील आहे मंगसी बिरादरी खे, मीर नादिर साहिब खे, उहो मूंखे पंहिंजी न्याणी सम्झनि। कल्ह हुनजी हिकिड़ी फ़ोन आई आहे, हुनजी फ़ोन ते अॼु हुननि असां सां इहो कमु कयो आहे, असांखे घर मां कढी छॾियो अथनि, असांखे धक आया अथनि। मुंहिंजो बाबा बीमार आहे, उनखे बि धक आया अथनि। मुंहिंजी सभिनीनि खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे।